नाज़रीन, ICC क्रिकेट वर्ल्ड कप लाइ 15 रुकनी क़ौमी टीम जो ऐलान कयो वियो आहे। PCB तरफ़ां वर्ल्ड कप लाइ बाबर आज़म खे कप्तानी, शादाब खान खे नायब कप्तान बरक़रार रखियो वियो, जॾहिं त फास्ट बॉलर नसीम शाह जी जाइ ते हसन अली क़ौमी टीम में शामिल कयो वियो आहे। फ़ख्र ज़मान, इमाम उल हक, मोहम्मद नवाज़, मोहम्मद रिज़वान, सलमान अली ऐं वसीम जूनियर, अब्दुल्ला शफ़ीक, शाहीन आफरीदी, इफ्तिख़ार अहमद, हारिस रऊफ़, सऊद, शकील ऐं आगा सलाम वर्ल्ड कप टीम जो हिस्सो आहिनि। मोहम्मद हारिस अबरार अहमद खे ज़मान खान रेज़रो रांदीगर तौरु खंयो वियो आहे, जॾहिं त फास्ट बॉलर शाहनवाज़ लाहानी ऐं फ़हीम अशरफ वर्ल्ड कप स्क्वाड में जाइ ठाहे न सघिया। चीफ सिलेक्टर इंज़माम उल हक चयो आहे त क़ौमी टीम वर्ल्ड कप में बेहतर कारकर्दगी ॾेखारींदी। असांजा फास्ट बॉलर इंजरी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजे स्पिनर्स खे वधीक मेहनत करणी पवंदी। नाज़रीन, ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त ICC क्रिकेट वर्ल्ड कप लाइ 15 रुकनी क़ौमी टीम जो ऐलान कयो वियो आहे। PCB तरफ़ां वर्ल्ड कप लाइ बाबर आज़म खे कप्तान ऐं शादाब खान खे नायब कप्तान बरक़रार रखियो वियो आहे, जॾहिं त फास्ट बॉलर नसीम शाह जी जाइ ते हसन अली क़ौमी टीम में शामिल कयो वियो आहे। फ़ख्र ज़मान, इमाम उल हक, मोहम्मद नवाज़, मोहम्मद रिज़वान, सलमान अली ऐं वसीम जूनियर, अब्दुल्ला शफ़ीक, शाहीन आफरीदी, इफ्तिख़ार अहमद, हारिस रऊफ़, सऊद, शकील ऐं आगा सलाम वर्ल्ड कप टीम जो हिस्सो आहिनि। मोहम्मद हारिस अबरार अहमद खे ज़मान खान रेज़रो रांदीगर तौरु खंयो वियो आहे, जॾहिं त फास्ट बॉलर शाहनवाज़ लाहानी ऐं फ़हीम अशरफ वर्ल्ड स्क्वाड में जाइ ठाहे न सघिया आहिनि। चीफ सिलेक्टर इंज़माम उल हक चयो आहे त क़ौमी टीम वर्ल्ड कप में बेहतर कारकर्दगी ॾेखारींदी। असांजा फास्ट बॉलर इंजरी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजे स्पिनर्स खे वधीक मेहनत करणी पवंदी।